मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। असी ईद उल फितर जे पुरमुसरत मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA ऐं महर कबीले जे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं संदसि नंढे भाउ सूबाई सलाहकार जनाब बंकुल खान महर खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं पेश करियूं था। पारां साबिक़ा मैनेजर मुंशी वसंत महर, मुनीर अहमद महर, लखी हाउस खानगढ़ शरीफ ऐं खानगढ़ तक जो बाशऊर अवाम। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। असी ईद उल फितर जे पुरमुसरत मौके ते जूनी जा बिरादरी शहदाद कोट जी अवाम समेत समूरन मुसलमान भाइरन खे ईद जूं लख लख मुबारकूं पेश करियूं था। पारां सरदार सदाम हुसैन जूनी जो ऐं मीर मोहम्मद जूनी जो जूनी जा बिरादरी ऐं शहदाद कोट जो बाशऊर अवाम। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। असी ईद उल फितर जे पुरमुसरत मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA ऐं महर कबीले जे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं संदसि नंढे भाउ सूबाई सलाहकार जनाब बंकुल खान महर खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं पेश करियूं था। पारां कबीर अहमद महर, मकसूद गुल महर, तालको खानगढ़ शरीफ ऐं खानगढ़ तक जो बाशऊर अवाम। मुबारक